हणेसि आराम रखिया हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ इज्जत के दौलत में खरीद करण वाले जी कांग्रेस सरकार की अदालत में सजा मौत है मौत समझिए जे मौत जो खौफ होती न तो आइंदा अहिड़ो कुधो कम न कंदे आहिनि ओ बच्चू हर बार कार्रवाई करे कामयाब थी तो वञे छो आखिर छो ओड़ो ताकतवर थी वियो या असां एॾा कमज़ोर थी विया आहियूं सर हक़ीक़त ही आहे त बच्चू सां इलाइक़े जा माण्हू ॿधल आहिनि उहे जमायती हुजनि या गैर जमायती पर बच्चू ऐं बच्चू जे साथियुनि ते हू कख रखनि था ओ आखिर इन ॻाल्हि जो को तोड़ बि त हूंदो काले खां सर तोड़ जो जोड़ आहे असांखे इलाइक़े जा कुझु माण्हू ख़रीद करणा पवंदा जेके पाण जे लाइ जासूसी कनि ऐं ॿुधाइनि बच्चू ऐं उनजा साथी कॾहिं अचनि था कॾहिं अचनि था केॾां वञनि था ऐं किथे रहनि था ओ हा ओ इहा ॻाल्हि तुंहिंजी सोराना सच आहे काले खां मां अहिड़नि माण्हुनि लाइ मथे इनाम ॾांहुं लिखां थो ओ तव्हां अहिड़े माण्हुनि जी ॻोल्हा शुरू करे छॾियो आहे फकीर साईं ज्वाला सिंह ज़ुल्म मथां ज़ुल्म कंदो थो वते ऐं कहरनि जा कोट किराए छॾियाई ऐं चवंदो थो वते त बच्चू बादशाह किथे आहे जेकॾहिं आहे त मुंहिंजी
खबरदार ज्वाला सिंह